रतेदेरो भरिसां ॻोठ अलीबेग कोडराणी में ट्रैक्टर ट्रॉलीअ तां सिरोटो मोटरसाइकिल मथां किरण ते बिरोही बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिक ॿिए मथां ॾंडनि ऐं सिरोटनि जो आज़ादाना इस्तेमाल। ट्रैक्टर ड्राइवर एजाज बिरोही ऐं मोटरसाइकिल मालिक अताउल्ला बिरोही समेत ॿिन्ही धुरियुनि जा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे पीएस वारिस ॾिनो माठी पुलिस इलाज लाइ लेटर ॾेई तालके अस्पताल रतोदेरो पहुचायो। इन ई हवाले सां ट्रैक्टर ड्राइवर जे भाउ लियाकत बिरोही जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं ट्रैक्टर ट्रॉलीअ तां सिरोटो साइड में क्रॉस कंदड़ मोटरसाइकिल ते किरियो। असां इन खे चयो त इत्तेफ़ाक़ी मसइलो थियो आहे, असां तव्हां सां शाम ताईं अची मुंहुं ॾींदासीं, पर कल शाम के मजबूरी समेत मोटरसाइकिल मालिक ॾे न वञी सघियासीं। अॼु माण्हू वठी अची हिन असां सां झेड़ो कयो। ॿिए पासे मोटरसाइकिल मालिक ज़ख़्मी अताउल्ला बिरोही जो चवणु हो त काल्ह ट्रैक्टर ट्रॉलीअ तां सिरोटो मुंहिंजी मोटरसाइकिल जी टांकी ते किरियो, नुक़सान थियो। ट्रैक्टर वारनि चयो त सुभाणे तव्हांखे नई टांकी वठी ॾींदासीं। अॼु जीअं आयसि त हिननि मूंसां झेड़ो करे मूंखे ज़ख़्मी कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची